ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 21/12/2025। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 5/3/2008। संगम जे बैंक में साइलेंस जी शक्ति ऐं श्रेष्ठ कर्म जमा करो। शिव मंत्र सां मापन खे परिवर्तन करो। अॼु बाप दादा चारों ओर जे ॿारनि जे स्नेह खे ॾिसनि पिया। अॼु सभी भी स्नेह जे विमान में हिते पहुची वियो न। ये स्नेह जो विमान ॾाढो सहज स्नेही वटि पहुचाए ॾींदो आहे। ये स्नेह जो विमान ॾाढो सहज ई स्नेही अर्थात बाप वटि पहुचाए वठंदो आहे। बाप दादा ॾिसनि था कि अॼु विशेष सभी लवलीन आत्मायूं परमात्मा प्यार जे झूले में झूलनि थियूं। बाप दादा भी चारों ओर जे ॿारनि जे स्नेह में समायल आहिनि। ये परमात्म स्नेह बाप समान अशरीरी सहज ठाहे ॾींदो आहे। ये परमात्म स्नेह बाप समान अशरीरी सहज ठाहे ॾींदो आहे। व्यक्त भाव का परे अव्यक्त स्थिति में अव्यक्त स्वरूप में स्थित करे ॾींदो। परमात्म स्नेह बाप दादा भी हर ॿार खे समान स्थिति में ॾिसी हर्षित थींदा आहिनि। ये परमात्मा स्नेह बाप समान अशरीरी सहज ठाहे ॾींदो। व्यक्त भाव का परे अव्यक्त स्थिति में अव्यक्त स्वरूप में स्थित करे छॾींदो। अॼु जे ॾींहुं सभी ॿार शिवरात्रि शिव जयंती बाप ऐं पंहिंजो जनमॾींहुं मल्हाइण आया आहिनि। बाप ऐं दादा ॿई पंहिंजे वतन खां सभी ॿारनि जो जनमॾींहुं मल्हाइण पहुची विया आहिनि। सॼे कल्प में यह जनमॾींहुं बाप जो व तव्हांजो न्यारो अति प्यारो आहे। भगत माण्हू भी हिन उत्सव खे ॾाढी भावना ऐं प्यार सां मल्हाईंदा आहिनि। पंहिंजा जो हिन दिव्य जन्म में श्रेष्ठ अलौकिक कर्म कया आहिनि हाणे भी करो था न, वो यादगार रूप में चाहे अल्पकाल जे लाइ अल्प समय जे लाइ मल्हाईंदा आहिनि। लेकिन भक्तनि जी भी कमाल आहे। यादगार मल्हाइण वारनि जी भी ॾिसो केतिरी कमाल आहे। जो कॉपी करण में होशियार त निकिता आहिनि। शिव जी तव्हांजा ई भगत आहिनि न, त तव्हांजी श्रेष्ठता जो फल उन यादगार ठाहिण वारनि खे वरदान रूप में मिलियो आहे। तव्हांजो हिकु जन्म जे लाइ हिकु बार व्रत वठंदा आहियो संपूर्ण पवित्रता जो। कॉपी त कई आहे, हिकु ॾींहं जे लाइ पवित्रता जो व्रत भी रखंदा आहिनि। तव्हांजो पूरो जन्म पवित्र अन्न जो व्रत ऐं हिकु जन्म जो रखंदा आहिनि। त बाप दादा अमृत वेलो ॾिसनि पिया कि तव्हां सभिनि जे भगत भी घटि न आहिनि। उन्हनि जी भी विशेषता सुठी रही। त तव्हां सभी पूरे जन्मनि जे लाइ पक्को व्रत चाहे खान पान चाहे मन जे संकल्प जी पवित्रता वचन कर्म संबंध संपर्क में ईंदे हुए कर्म जो पूरो जन्म जे लाइ पक्को व्रत वतो आहे या थोरो सो वतो आहे। पवित्रता ब्राह्मण जीवन जो आधार आहे, पूज्य ठहिण जो आधार आहे, श्रेष्ठ प्राप्ति जो आधार आहे। त जो भी भाग्यवान आत्मायूं हिते पहुची विया आहिनि वो चेक करो कि यह जन्म जो उत्सव पवित्र ठहिण जो चारों प्रकार सां सिर्फ़ ब्रह्मचार्य जी पवित्रता न, लेकिन मन वचन कर्म संबंध संपर्क में भी पवित्रता। ये पक्को व्रत वतो आहे, वठी वतो आहे। जे वतो आहे पक्को, थोरो थोरो कच्चो न, उहो हथ ठाहियो। पक्को आहे न, पक्को आहे। पक्को केतिरो पक्को, कोई हिलावे त हिलंदा। पवित्रता जो व्रत न हिलंदा न। कॾहिं कॾहिं त माया ईंदी आहे न कि न, माया खे पूरी रीति विदाई ॾेई छॾी या कॾहिं छुट्टी भी ॾेई छॾींदा आहियो।
अची वेंदी आहे, चेक करो त पक्को व्रत वरितो आहे पवित्रता जो। सदा जो व्रत वरितो आहे या कॾहिं कॾहिं जो, कॾहिं थोरो कॾहिं ॾाढो, कॾहिं पक्को कॾहिं कचो, ईअं त न थींदो आहे न। बाबा चवनि था कॾहिं पक्को कॾहिं कचो, ईअं त न थींदो आहे न। श्री बाप दादा प्यार में सभी, बाप दादा सभु प्यार में सभी 100% खां बि ज़्यादा मल्हाईंदा आहिनि। अगरि बाप दादा पुछंदा आहिनि कि बाप सां प्यार केतिरो आहे, त सभु ॾाढो उमंग उत्साह सां हथ उठाईंदा आहिनि। प्यार में परसेंटेज कम घटि ही हूंदी आहे। मेजॉरिटी जो प्यार आहे, मतिलबु प्यार त सभिनि जो ई आहे। त जीअं प्यार में पास आहियो, बाप दादा बि मञंदा आहिनि कि मेजॉरिटी प्यार में पास आहिनि। लेकिन पवित्रता जे व्रत में चारों रूप में मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क, चारों ही रूप में संपूर्ण पवित्रता जो व्रत निभाइण में परसेंटेज अची वेंदी आहे। हाणे बाप दादा छा चाहींदा आहिनि? बाप दादा इहे चाहींदा आहिनि कि जो प्रतिज्ञा कई समान ठहिण जी, त हर हिकु ॿार जी सूरत में बाप जी मूरत ॾेखारे मिले, हर हिक जे बोल में बाप समान बोल ॾेखारे मिले। बाप दादा जे बोल वरदान रूप में ठही वेंदा आहिनि। त तव्हां सभु इहे चेक करो, असांजी सूरत में बाप जी मूरत ॾेखारे में ॾींदी आहे। बाप जी मूरत छा आहे? संपन्न, सभु ॻाल्हियुनि में संपन्न। ईअं हर हिकु ॿार जे नैन में, हर हिकु ॿार जो मुखड़ो बाप समान आहे, सदा मुस्कुराईंदो चेहरो। कि कॾहिं कॾहिं सोच वारो, कॾहिं कॾहिं व्यर्थ संकल्पनि जी छाया वारो, कॾहिं कॾहिं उदास, कॾहिं कॾहिं महिनत वारो, ईअं चेहरो त न थी वेंदो। सदा गुलाब, कॾहिं गुलाब जहिड़ो खिलो उहो चेहरो, कॾहिं ॿियो त न थी वेंदो। श्री बाप दादा इहे बि ॼाणंदा आहिनि, इहे बि जनम ते ई ॿुधाए छॾियो आहे कि माया तव्हांजे हिन श्रेष्ठ जीवन जो सामनो कंदी। लेकिन माया जो कमु आहे अचणु, तव्हांजो कमु आहे सदा पवित्रता जे व्रत वठण वारी आत्माउनि जो कमु आहे दूर खां ई माया खे भॼाइणु। बाप दादा ॾिठई कई ॿार माया खे दूर सां भॼाईंदा न आहिनि। माया अची वेंदी आहे, अचणु ॾींदा आहिनि, अर्थात माया जे प्रभाव में अची वेंदा आहिनि। अगरि दूर सां न भॼाईंदा आहिनि त माया जी बि आदत पइजी वेंदी आहे। श्री उहा ॼाणे वठंदी आहे कि इहा हिते असांखे वेहणु ॾींदी। वेहणु ॾियण जी निशानी आहे माया ईंदी आहे। सोचंदा आहिनि कि माया आहे, लेकिन पोइ छा सोचंदा आहिनि कि अञा संपूर्ण थोरी ठहिया आहियूं, कोई न संपूर्ण ठहियो आहे। हाणे त ठहो था न, ठही वेंदा, चवंदा आहिनि हाणे त ठहूं था, ठही वेंदासीं, के करणु लॻी वेंदा आहिनि। त माया खे वेहण जी आदत पइजी वई आहे। त अॼु जनम ॾींहुं त मल्हायो था, त सदा सोचियो कि मां संपूर्ण आत्मा आहे, त माया दूर खां ई भॼी वेंदी। त जनम ॾींहुं त मल्हायो था, बाप बि दुआयूं मुबारक ॾियनि था। लेकिन बाप हर ॿार खे, लास्ट नंबर वारे ॿार खे बि कंहिं रूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। लास्ट नंबर बि बाप जो प्यार आहे न, लास्ट नंबर बि बाप जो प्यारो त आहे। त बाप लास्ट नंबर वारे ॿारनि खे बि सदा गुलाब ॾिसणु चाहींदा आहिनि, खिलो हुओ बि, मुरझायो हुओ न। मुरझाइण जे कारण बोझ या अलबेलोपन।
मुरझाइण जो कारण बोझ थोड़ो अलबेलोपन थी वेंदो। ॾिसी वठंदासीं, करे ई वठंदासीं, पहुची ई वेंदासीं। त ये खे जी भाषा हेठि किराए छॾी आहे। त चेक करो केतिरो समय बीती वियो। अञा समय जी समीपता जो अचानक थियण जो इशारो त बाप दादा ॾिनो अथई, ॾियनि बि था, न ॾेई ई छॾियो अथई। बाबा अहिड़े समय जे लाइ एवर रेडी अलर्ट आवश्यक आहे। अलर्ट रहण जे लाइ चेक करो असांजो मन बुद्धि सदा क्लीन एंड क्लियर आहे। क्लीन भी खपे, क्लियर भी खपे। इन जे लाइ समय ते विजय प्राप्त करण लाइ मन में, बुद्धि में कैचिंग पावर, टचिंग पावर ॿई आवश्यक आहिनि। ईअं सर्कमस्टेंसिस अचणा आहिनि जो काथे दूर बि वेठा आहियो, लेकिन क्लीन एंड क्लियर मन बुद्धि हूंदी त बाबा जो इशारो, डायरेक्शन, श्रीमत त मिलणी आहे न, वो कैच करे सघंदो, टच थींदो, इहो करिणो आहे, इहो न करिणो आहे। इन करे बाप दादा पहिरों बि ॿुधायो आहे त वर्तमान समय साइलेंस जी शक्ति तव्हां वटि जेतिरी थी सघे जमा करो। शांति जॾहिं चाहियो, जीअं चाहियो, उहो मन बुद्धि खे कंट्रोल करे सघो। व्यर्थ संकल्प स्वप्न में भी टच न करनि असांखे। अहिड़ो माइंड कंट्रोल खपे। इन करे कहावत आहे न, मन जीते जगत जीत। इन करे कहावत आहे, मन जीते जगत जीत। बाबा चवनि था, जे स्थूल कर्मेंद्रियूं हथ आहिनि, जाते चाहो, जेसिताईं चाहियो तेसिताईं ऑर्डर सां हलाए सघंदा आहियो। ये मन बुद्धि जी कंट्रोलिंग पावर आत्मा में हर समय मौज हुजे। हीअं न योग जे समय अनुभव थींदो आहे, लेकिन कर्म जे समय, व्यवहार जे समय, संबंध जे समय अनुभव घटि आहे। अचानक पेपर अचिणो आहे, छो जी फाइनल रिज़ल्ट जा पहिरियों बि विच विच में पेपर वठिबा आहिनि। त हिन बर्थडे ते विशेषता छा कंदा? साइलेंस जी शक्ति जेतिरी जमा करे सघंदा आहियो करे सघो। हिकु सेकेंड में स्वीट साइलेंस जी अनुभूति में खोइजी वञो। तम परम धाम। छो जी साइंस ऐं साइंस बि अति में वञे थी, त साइंस ते साइलेंस जी शक्ति जी विजय परिवर्तन कंदा। साइलेंस जी शक्ति सां दूर वेठे कंहिं आत्मा खे सहयोग बि ॾेई सघंदा, सकाश बि ॾेई सघंदा। बाबा जी यादि में जॾहिं साइलेंस में रहंदासीं त असां दूर वेठे कहिड़ी बि आत्मा खे संकल्प सां मदद करे सघंदा आहियूं, अनुभव करे सघंदा आहियूं, सकाश ॾेई सघंदा आहियूं। त अंत में हिन साइलेंस जी सेवा जो सहयोग ॾियणो पए। सर्कमस्टेंसिस अनुसार इहे ॾाढो ध्यान में रखो। साइलेंस जी शक्ति या पंहिंजे श्रेष्ठ कर्मनि जी शक्ति जमा करण लाइ ब्रेक सिर्फ़ु हाणे खुलंदी आहे, ॿियो कंहिं जन्म में जमा करण जी बैंक न आहे। हाणे अगरि जमा न कयो पोइ बैंक ई न हूंदी त कंहिंमें जमा कंदा। हिन करे जमा जी शक्ति खे जेतिरो इकठो करणु चाहियो ओतिरो करे सघंदा आहियो। वैसे माण्हू बि चईंदा आहिनि न, जो करिणो आहे उहो करे वठो, जो सोचणो आहे उहो सोचे वठो। हाणे जो बि सोचंदा उहो सोच रहिजी वेंदी। कुझु समय जी सीमा नज़दीक ईंदी त सोच पश्चाताप जे रूप में बदिली वेंदी।
त इन करे ॾाढो ई सोचे सम्झी करे हर कर्म करिणो आहे। ऐं जो सोचियो उहो करो, न त उहो ऐं सुठो सोचो। ईअं न कुझु बि सोचूं था न त उहो पश्चाताप में बदिली वेंदी। हिन करे बाप दादा पहिरियों ई इशारो था ॾियनि, इहे कंदा हुया, ईअं कंदा हुया, ईअं करिणो हुयो, त सोच न रहिजी वञे, पश्चाताप में बदिली वेंदी। पोइ बाप दादा इन करे पहिरियों ई इशारो था ॾियनि, जो लॻे थो न करिणो आहे उहो हाणे खां ई न करो, जो करिणो आहे उहो हाणे खां ई करे वठो। साइलेंस जी शक्ति हिकु सेकेंड में कुझु बि थिए साइलेंस में खोइजी वञो। इहे न पुरुषारत करो था, इहे न पुरुषारत करूं था, जमा जो पुरुषारत हाणे करे सघंदा आहियो। त बाप दादा खे ॿारनि सां स्नेह आहे। बाप दादा हिकु हिकु ॿार खे साथ वठी वञण लाइ चाहींदा आहिनि। जो वाइदो आहे साथ रहंदासीं, साथ हलंदासीं, इहे वाइदो निभाइण लाइ समान साथ हलंदासीं। ॿुधायो न, डबल फॉनस जो हथ में हथ ॾेई करे हलणु सुठो लॻंदो आहे। त श्रीमत जे हथ में हथ हुजे, बाबा जी श्रीमत उहा असांजी मत, इनखे चइबो आहे हथ में हथ। त ठीकु आहे न, अॼु बर्थडे उत्सव मल्हाइण आया आहियूं। बाप दादा खे बि ख़ुशी आहे कि मुंहिंजा ॿार, फ़ख़ुरु आहे बाबा खे कि मुंहिंजे ॿार सदा उत्साह में रहंदे उत्सव मल्हाईंदा रहंदा आहिनि। हर रोज़ु उत्सव मल्हाईंदा आहिनि या विशेष ॾींहुं। संगम ई उत्सव आहे न, युग ई उत्सव आहे। ॿियो कोई युग संगम युग जहिड़ो न आहे। त सभिनि खे उमंग उत्साह आहे न कि असां समान ठहिणो ई आहे, असांखे है न, ठहिणो ई आहे या ॾिसंदासीं ठहींदासीं, गे त न कंदा आहियो। जो सम्झंदा आहिनि ठहिणो ई आहे उहो हथ उठायो, ठहिणो ई आहे न। त्याग करिणो पवंदो, त्याग करणी, तपस्या करणी पवंदी, है न। तयारु आहियो कुझु बि त्याग करिणो पए। सभिनि खां वॾो त्याग छा आहे? त्याग करण सां सभिनि खां वॾे ते वॾो हिकु शब्द विघ्न विझंदो आहे। त्याग, तपस्या, वैराग्य, बेहद जो वैराग्य, इन में हिकु ई शब्द विघ्न विझंदो आहे, पवंदो आहे। ॼाणंदा आहियो कहिड़ो हिकु शब्द? मां, बॉडी कॉन्शियस जी मां। त्याग, तपस्या, सेवा में बॉडी कॉन्शियस जो मांपन, मां बॉडी कॉन्शियस जी। हिन करे बाप दादा चयो आहे, जीअं हाणे बि मुंहिंजो चईंदा आहियो त पहिरियों छा यादि ईंदो आहे? मुंहिंजो बाबा ईंदो आहे न। भले ई मुंहिंजो ॿियो कुझु बि करो, लेकिन मुंहिंजो चइण सां आदत पइजी वई आहे, पहिरियों बाबा ईंदो आहे। ईअं ई जॾहिं मां चईंदा आहियूं त जीअं मुंहिंजो बाबा भुलिजंदो न आहे। कॾहिं कंहिंखे मुंहिंजो चईंदा आहियो, कॾहिं कंहिंखे मुंहिंजो चओ न त बाबा शब्द ई ईंदो आहे न, मुंहिंजो त बाबा। ईअं ई जॾहिं खां चओ बाबा चवनि था, मां मुंहिंजो हद जो बदिली बेहद जो थी वञे। ईअं ई जॾहिं बि मां चओ त जीअं मुंहिंजो बाबा भुलिजंदो न आहे, त ईअं ई मां चओ त पहिरियों आत्मा यादि अचे। मां कहिड़ी आत्मा? मां आत्मा ईअं करां थी, मां मुंहिंजो हद जो बदिली बेहद जो थी वञे। थी सघंदो आहे, थी सघंदो आहे। कंध त हिलायो, आदत विझो। मां चओ त फौरन अचे आत्मा। ऐं जॾहिं मापन ईंदो आहे त हिकु शब्द यादि अचे, करावनहार के।
बाबा करावनहार कराइनि था। करावनहार शब्द करण जी समय सदा यादि रहे। मापन न अचे मुंहिंजो वीचार, मुंहिंजी ड्यूटी जो बि ॾाढो नशो हूंदो आहे। मुंहिंजी ड्यूटी लेकिन ॾियण वारो दाता के। ये ड्यूटी प्रभु जी देन आहे। प्रभु जी देन खे मां मञणु सोचो सुठो आहे। बाप दादा हर हिकु स्थान सां हाणे रिज़ल्ट चाहीनि। ये हिकु मास नेचुरल नेचर ठाहियो। छो जो नेचुरल नेचर जल्दी सां बदिलंदी न आहे। त नेचुरल नेचर ठाहियो त ॿुधायो न सदा तव्हांजे चहिरे सां बाप जी गुण ॾेखारे मिलनि। चलन में बाप जी श्रीमत ॾेखारे मिले। सदा मुस्कुराईंदो उहो चहिरो। बाप जा गुण चलन में बाप जी श्रीमत, सदा मुस्कुराईंदो उहो चहिरो। सदा संतुष्ट रहण, संतुष्ट करण जी चाल हुजे। बाप जी गुण श्रीमत, चलन में बाप जी श्रीमत, चहिरो मुस्कुराईंदो हुओ, संतुष्ट रहण करण जी चाल। हर कर्म में कर्म योग जो बैलेंस रखणु खपे। कई बार बाप दादा खे ॾाढी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। ॿुधायूं छा चईंदा आहिनि? चईंदा आहिनि बाबा तव्हां सम्झी विया आहियो न मुंहिंजी इहा नेचर आहे, ॿियो कुझु न आहे। मुंहिंजी नेचर ई आहे। हाणे बाप दादा छा करनि? मुंहिंजी नेचर आहे, मुंहिंजो बोल हीअं आहे। कई हीअं चईंदा आहिनि क्रोध थोरी कयो, मुंहिंजो बोल थोरो वॾो आहे, थोरो तेज़ बोल आहे। क्रोध थोरी कयो, सिर्फ़ु तेज़ बोल आहे। ॾिसो ॾिठो केतिरा मिठी मिठी ॻाल्हियूं कंदा आहिनि। बाप दादा चईंदा आहिनि जंहिंखे तव्हां मुंहिंजी नेचर चईंदा आहियो इहो मुंहिंजो चइणु ई रॉन्ग आहे। मुंहिंजी नेचर इहा रावण जी नेचर आहे या तव्हांजी आहे? तव्हांजी नेचर अनादिकाल आदिकाल पूज्य काल इहा ओरिजिनल नेचर आहे। असांजी नेचर कहिड़ी आहे? आदिकाल अनादिकाल पूज्य काल इहा ओरिजिनल नेचर आहे। रावण जी चीज़ खे मुंहिंजो चईंदा आहियो न, हिन करे वेंदी न आहे। पराई चीज़ खे पंहिंजो ठाहे करे रखियो आहे। कोई पराई चीज़ खे पाण वटि संभाले रखिया, छिपाए करे रखे त इहो सुठो मञिबो आहे। त रावण जी नेचर पराई नेचर, हुनखे मुंहिंजो छो चईंदा आहियो? ॾाढो फ़ख़ुर सां चईंदा आहिनि मुंहिंजो दोष न आहे, मुंहिंजी नेचर आहे। बाप दादा खे बि रिझाइण जी कोशिशि कंदा आहिनि। हाणे इहो समाप्ति समारोह कंदा न, मुंहिंजो कंदा ॾिसो, दिलि सां चओ, मन सां करो। जिते मन हूंदो उते सभु कुझु थी वेंदो। मन सां मञो कि हीअ मुंहिंजी नेचर न आहे, हीअ ॿिए जी चीज़ आहे, उहा न रखणी आहे। तव्हां त मर्जीवा ठही वियो न, तव्हांजी ब्रह्मन नेचर आहे या पुराणी नेचर। त सम्झा बाप दादा छा चईंदा आहिनि। भले मनोरंजन मनायो, डांस करो, खेल करो, लेकिन सभु कुझु कंदे बि समान ठहिणो ई आहे। समान ठहिण लाइ साथ हलंदव कीअं? कस्टम में धर्मराजपुरी में ठहिणो पवंदो, साथ न हलंदव त छा ॿुधायो? दादियूं हिकु मास रिज़ल्ट ॾिसनि, चओ ॾिसनि हिकु मास अटेंशन रखंदा। हिकु मास अगरि अटेंशन रखिया हो त नेचुरल नेचर थी वेंदी है न। सभु कुझु कंदे समान ठहिणो। चओ ॾिसंदा हिकु मास अटेंशन रखंदासीं। हिकु मास अगरि अटेंशन रखिया हो त नेचुरल नेचर थी वेंदी। मास जो हिकु ॾींहुं बि छॾणो न आहे। अच्छा ज़िम्मेवारी उठाईंदी आहिनि न दादियूं। सभी इकट्ठा थी करे हिक ॿिए जे प्रति शुभकामना जो हथ फैलायो। ईअं कोई किरंदो आहे त हुनखे हथ सां प्यार सां उठाईंदा आहिनि त शुभकामना जो हथ। हिकु ॿ खे सहयोग ॾेई करे अॻियां वधाईंदा हलो, ठीकु आहे न।
सिर्फ़ु तव्हां चेक कमु कंदा आहियो, करे करे पीछे चेक कंदा आहियो। थी वियो, पहिरियों सोचो पुठियां करो, पहिरियों करो पोइ सोचो न करिणो ई आहे। छा हाणे बाप दादा कहिड़ी ड्रिल कराइणु चाहींदा आहिनि? हिकु सेकेंड में शांती जी शक्ति जो स्वरूप ठही वञो। एकाग्र बुद्धि, एकाग्र मन, सॼे ॾींहं में हिकु सेकेंड विच विच में निकिरी अभ्यास करो, विच विच में कढी अभ्यास करो। साइलेंस जो संकल्प कयो ऐं स्वरूप थी वियो। हिन जे लाइ समय जी आवश्यकता न आहे, हिकु सेकेंड जो अभ्यास करो। साइलेंस। अच्छा, चारों ओर जे जन्म जे उत्सव मल्हाइण वारा भाग्यवान आत्मायूं खे सदा उत्साह में रहण वारे संगम युग जे उत्सव खे मल्हाइण वारा, चारों ओर जे जन्म उत्सव मल्हाइण वारा भाग्यवान आत्माउनि खे सदा उत्साह में रहण वारा संगम युग जे उत्सव खे मल्हाइण वारा अहिड़ा सर्व उमंग उत्साह जे पंखनि सां उड़ण वारे ॿारनि खे, सदा मन बुद्धि की एकाग्रता जे अनुभवी ठाहिण वारे महावीर ॿारनि खे, सदा समान ठहिण जे उमंग उत्साह खे साकार रूप में लाइण वारे फॉलो फादर करण वारे ॿारनि खे, उत्सव मल्हाइण वारे, उत्साह में रहण वारे, उमंग उत्साह जे पंखनि सां उड़ण वारे, सदा मन बुद्धि की एकाग्रता जे अनुभवी ठाहिण वारे महावीर ॿारनि खे, सदा समान ठहिण जी उमंग उत्साह खे साकार में लाइण वारे ॿारनि खे, सदा हिक ॿ जे स्नेही सहयोगी हिम्मत दिलाइण वारे बाप सां मदद जो वरदान दिलाइण वारे वरदानी ॿारनि खे, महादानी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं पदम 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 गुणा मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। वरदान सदा एकांत ऐं सिमरन में व्यस्त रहण वारा बेहद जे वानप्रस्थी ठहियो। वर्तमान समय जे प्रमाण तव्हां सभु वानप्रस्थ अवस्था जे समीप आहियो। वानप्रस्थी कॾहिं गुड़ियनि जो खेल न खेॾंदा आहिनि, उहे सदा एकांत ऐं सिमरन में रहंदा आहिनि। तव्हां सभु बेहद जा वानप्रस्थी सदा हिक जे अंत में अर्थात निरंतर एकांत में रहो। साथ साथ हिक जो सिमरन कंदे हुए स्मृति स्वरूप ठहो। सभी ॿारनि प्रति बाप दादा जी इहा शुभ आशा आहे कि हाणे बाप ऐं ॿार समान थी वञो, बाप ऐं ॿार समान थी वञो। सदा यादि में समाये रहो, समान ठहिण ई समाइणो आहे, बाप समान ठहिण ई समाइणो, इहे ई वानप्रस्थ स्थिति जी निशानी आहे। स्लोगन आहे त हिम्मत जो हिकु क़दम वधायो त बाप मदद जा 1000 क़दम वधाईंदा। अव्यक्त इशारो, जीअं बाबा जे लाइ सभिनि जे मुख सां हिकु आवाज़ु निकिरंदी आहे, मुंहिंजो बाबा, हीअ तव्हां हर श्रेष्ठ आत्मा जे प्रति भावना हुजे, महसूसता हुजे। हर हिकु सां मुंहिंजेपन जी भासना हुजे, हर हिकु सम्झे हीअ मुंहिंजे शुभचिंतक सहयोगी साथी सेवा जो साथी आहे। इनखे चइबो आहे बाप समान, न जीअं बाबा जे लाइ चईंदा आहिनि न मुंहिंजो बाबा, त ईअं तव्हांजे लाइ बि हर हिकु सम्झे कि असांजो शुभचिंतक आहे। बाप समान कर्माती स्टेज जे तख़्त नशीन ठही वेंदासीं। सूचना है, अॼु 3 रविवार आहे त अॼु शाम जो योग में वेही करे कहिड़ो अभ्यास करिणो आहे? लाइट माइट स्वरूप में स्थित थियो, ब्रुकुटी जे मध्य बाप दादा जो आह्वान कंदे हुए कंबाइंड स्वरूप जो अनुभव करो। चारों ओर लाइट माइट जी किरणूं फैलाइण जी सेवा करो। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।